उनखे घर में घुराइण जी कहिड़ी ज़रूरत हुई? छा आहे मामा, या त सुठी ॻाल्हि आहे। पुराणा रिश्ता हिकु दफ़ो ॿीहर जुड़नि पिया। किथे हुया एतिरो अरसो? हाणे जॾहिं ज़रूरत पई अथनि त नौकरी जी सूरत में ख़ैरात घुराइण अची विया आहिनि। पर यार कावड़ करण जी का ज़रूरत न आहे। क्वालिफाइड छोकरो आहे, मूंखे ख़बर आहे इन दौर में नौकरी मिलण केतिरो मुश्किल आहे। खामखा हेॾे होॾे धिका खाईंदो रहे। त पोइ धिका खाइण ॾियोसा न। ये नौकरी ॾेई एहसान करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? मुंहिंजे वॾे भाउ जो पुटु आयो। सोतेले भाउ जो। पहिरीं त तव्हां कॾहिं उन्हनि खे पुछो ई कोन, ऐं अॼु अचानक अलाए कीअं मोहबत जागी वई आहे। मामा, तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो? ही सभु पुराणा किस्सा आहिनि। चुप कर मायरा। पंहिंजे ऐं हुनजे स्टेटस खे ॾिस। हुनजी मामूली बाइक ते वेहंदे तोखे ज़रो बि ख़्याल न आयो? स्टेटस, प्लीज मामा, स्टेटस जूं ॻाल्हियूं न कंदा कयो। मूंखे घिन ईंदी आहे इन्हनि ॻाल्हियुनि मां। सचाई खां तोखे घिन थी अचे। ही ऐशो आराम, घर, नौकर चाकर, इन्हनि सभिनीनि शयुनि खां तोखे घिन थी अचे। मामा, हिकु ॾींहुं हली वेंदसि किथे परे, कंहिं सुनसान जंगल में, जिते तव्हांजी सोच खां मूंखे पनाह मिली सघे। मायरा, बस कर। चवण ॾियोसि हिनखे। हिकिड़ी धीउ त असांखे पहिरीं छॾे हली वई, हाणे ही बि वञण थी चाहे। ॾाढो सुठो कयो फसिया, जो घर छॾे हली वई। हाणे ॾाढे सुकून में हूंदी। बस मायरा, घणो थी वियो। एतिरी नंढी ॻाल्हि खे एतिरो वॾो इशू बणाए छॾियो तव्हां ॿिन्हिनि। हाणे हिकु लफ़्ज़ बि न निकिरे मौक़ा। जबार हिनखे सम्झाए। हिन जी उमिरि जी छोकिरियुनि जा ॿार त स्कूल वेंदा आहिनि, ऐं हिन जी हरकतनि खां ईअं थो लॻे त ॼण ही पाण ॿार आहे। तू छॾ हिन ॻाल्हि खे, पंहिंजो मूड ख़राब न कर। मूंखे त लॻे थो त ॼण अमांखे त का परवाह ई न आहे। फिक्र आहे मूंखे, पर तो वांगुरु पंहिंजो बीपी हाई न रखंदो आहे। ज़ाहिर आहे, जॾहिं जवान औलाद सम्झण जी कोशिश ई न कंदी त पोइ ब्लड प्रेशर हाई थींदो न। रिलैक्स फरिया, रिलैक्स। जॾहिं बि टेंशन महसूस करे न त जूस पीअंदी कर। तव्हां जूं ॻाल्हियूं त मूंखे सम्झ में कोन थियूं अचनि। मुंहिंजी ॻाल्हियूं सम्झण जी कोशिश बि न कजे, न त ब्लड प्रेशर वधीक हाई थिए। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।